तो याद आए हजरत अबू मूसा अशरी रजी अल्लाह ताला माईअ खे वतो जिन्न बस हाणे पूरो था कयो उन्हें जिन्न के चई भला डे हवाल वेझर में मदीने वियोई असांजे अमीरुल मोमिनीन हज़रत उमर जी ज़ियारत कई थई आ न तो उन्हें जिन्न उन्हें शैतान चयो सही असां के ताकत ही काने का जो असां हज़रत उमर के दिसी सगऊं 8 ॾींहं थींदा मूंखे मां मदीने वियोस परे खां ॾिठुम त हज़रत उमर बैतुल माल जा उठ पियो चारे हिकिड़ो गरो उठ हुयो उनखे तेल पियो मले मां पोएं पासे ॾाढो उमर खे ॾिठुम त बेहोश थी वञी किरणी पियुसि असां जिन्न ऐं शैताननि के ताकत ही ना है जो केर उमर के दिसी सके नबी सही सच फरमायो मा मिन शैतानिन फिल अर्द इल्ला वहुव यफिरु मिन उमर नबी सही फरमा उमर ज़मीन जो हर शैतान तो खो भजंदो आ फरमायो इन अल्लाह यजरिल हक अला लिसान उमर नबी से फरमा मुझो उमर जेको सोचींदो आ मुझो उमर जेको गलाइंदो आ मुझो उमर जेको मशवरो दींदो आ वो हक ही सच्चो हुंदो आ सच्चो सुभान अल्लाह खुदा जी जात जो कसम हजरत उमर नबी से के मशवरो पियो जे जमीन ते मुस्तफा पियो मने अर्श ते खुदा पियो मने दलीला हजरत बिलाल आजान तो चले अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह हय्या अलस सलात हय्या अलस सलाह हजरत उमर फरमा बीह बिलाल आजान और कुरान हजरत बिलाल बीह रहो हैरान थी करे चवण लगो उमर खैर ताहे हजरत उमर फरमायो जिथे अल्लाह जे तौहीद जो नारो लगंदो उते मुझे महबूब मुस्तफा जे रिसालत जो भी नारो लगे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह का बाद चो अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हजरत बिलाल नबी से दे निमागा नेंग खणी करे निहारे पियो त साईं जन जो छा हुकुम आ नबी से जो छा आदर आ नबी से मुस्कुराए करे फरमायो कुल कमा काल उमर बिलाल ये चो जी मुझो उमर थो जवई आजान में तरमीम वाह उमर वाह पहले जमाने में रमजान जे रात में खाने पीने की इजाजत न हो रोजो जो रमजान में सांझी जो रोजो खोलियो मुसलमानन वरी इशा जी नमाज पढ़ी सुमी पिया तो रोजो शुरू 24 कलाक रोज खान भी बंद पियंग भी बंद जालम को भी परे पो एक दफे हजरत उमर फारूक रमजान जी रात में पंहिंजी घरवारी सां मुलाकात करे आयो सुबह थियो नबी साईं के चई साईं असां को सब्र कोन थींदो सच्चो सुभान चई साईं ॾींहं जो भी रोज़ो रात जो भी रोज़ो ॾींहं जो भी खाइण बंद पियण बंद जालुन को परे रात जो भी खाइण बंद पियण बंद घरवारन को परे मुंहिंजा साईं रात जो त असांखे इजाज़त ॾियो खाइण जी पीअण जी घरवारनि सां मुलाकात करण जी सॼो महीनो असांखो सब्र कीअं थींदो अल्लाहु अकबर नबी साईं मुस्कुराए करे फरमा उमर ये हुक्म ऐं आर्डर त रब जे तरफ़ों ईंदा आहिनि वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयु यूहा अल्लमहु शदीदुल कुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा वहुव बिल उफुकिल आला सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब कौसैन औ अदना फअौहा इला अब्दिही मा औहा कुरान तो फरमा वमा यंतिकु अनिल हवा
जॾहिं बि मुंहिंजो सुहिणो नबी ॻाल्हाईंदो आहे ज़ुबान मुहम्मद जी हूंदी आहे पर लफ़्ज़ मां अल्लाह जा हूंदा आहिनि, कलाम मां ख़ुदा जो हूंदो आहे। नबी साईं फरमा उमर इहे हुकुम ऐं आर्डर त रब जे तरफ़ों ईंदा आहिनि, मुहम्मद त रब जे हुकुम खे जारी कंदो आहे, अल्लाह जे हुकुम ऐं आर्डर खे नाफ़िज़ कंदो आहे। हज़रत उमर अर्ज़ु कयो सुहिणा साईं राति मां त पंहिंजी घरवारी सां मुलाक़ात करे आयो आहियां, पोइ जेकी ॾंड रखो जेकी कफ़ारो रखो। नबी साईं फरमायो हाणे ख़ुदा जे हुक्म जो इंतज़ार कर। हज़रत उमर अञा नबी साईं जी मजलिस में वेठो आहे, अल्लाह साईं जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे सुहिणे नबी खे चओ उहिल्ल लकुम लैलत सियामिर रफ़स इला निसाइकुम हुन्न लिबासुल लकुम व अंतुम लिबासुल लहुन्न अलिमल्लाहु अन्नकुम कुंतुम तख्तानून अनफुसकुम फताब अलैकुम व अफ़ा अन्कुम फलआन बाशिरूहुन्न वब्तगू मा कतबल्लाहु लकुम। अल्लाह से फरमा जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे सुने नबी खे चो जेको उमर जो फैसलो आ मां रब जो फैसलो भी होई आ। अज खां बाद रमज़ान जे रातिन में तव्हांखे खाइण जी भी इजाज़त, पीअण जी भी इजाज़त, घर वारनि सां मुलाक़ात करण जी भी इजाज़त। कुलू वशरबू हत्ता यतबय्यन लकुमुल खैतुल अबयज़ मिनल खैतिल अस्वद मिनल फज्र। अल्लाह से फरमायो मगरिब जी नमाज खां बाद सुबह सादिक ताईं रमज़ान में खाओ भी पियो भी, घर वारनि सां मुलाक़ात कयो। उम्र जे सदके क़यामत ताईं उम्मत मुस्लिम ते मां रब जी मेहरबानी था। रमज़ान जे रातिन में खाइण पीअण जी घर वारनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त भी उम्र जे सदके मिली अथव। जेको उम्र जो दुश्मन आहे उनखे चओ त बिस्तरो खणी वञी मेखाने में सुम्ह, तू केर थींदो आहे जो हज़रत उमर जे फैसले खे न मञी। ख़ुदा पियो हज़रत उमर जे फैसले जी ताईद करे। हज़रत उमर फरमाए तो 22 जायूं हन, मां साईं खे मशवरो पियो ॾियां, ख़ुदा क़ुरान मजीद जी आयत पियो नाज़िल करे मुंहिंजे ताईद। मदीने जो मुनाफ़िक अब्दुल्ला बिन उबई मरी वियो, उनजो पुटु पक्को मुसलमान हुयो। पोइ नबी साईं वटि आयो, चईं साईं बाबे जी जनाज़े जी नमाज़ पढ़ायो। साईं जन त रहमतुल लिल आलमीन। नबी साईं उथिया, हज़रत उमर फारूक नबी साईं जे आॾो बीही रहियो। साईं मेहरबानी फरमायो इन्हें मुनाफ़िक जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ायो। इहो मुनाफ़िक जंहिं ऊद जे मैदान में तव्हां सां धोखो कयो, जंहिं ग़ज़बे खंदक जे मौक़े ते यहूदियुनि सां ठाह करे तव्हांजे ख़िलाफ़ साज़िशूं पियो करे। साईं तव्हांजी पाक घरवारी अम्मा आशा सिद्दीक़ा ते इल्ज़ाम हणण वारो इहो मुनाफ़िक, मेहरबानी फरमायो तव्हां इन जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ायो। हज़रत उमर जी असुल खां वठी मुनाफ़िकनि सां दुश्मनी, मुनाफ़िकनि सां हज़रत उमर जी न लॻंदी आहे। ऐं उन्हनि मुनाफ़िकनि जो नस्ल क़यामत ताईं हलंदो जेको उमर जो नालो ॿुधी करे सड़ंदा। हज़रत उमर फरमायो साईं जनाज़ो न पढ़ायो। नबी साईं फरमायो उमर तूं त ॾाढियूं कावड़ ऐं गैरत वारियूं ॻाल्हियूं पियो करे, पर अल्लाह साईं त मूंखे रहमतुल लिल आलमीन करे मोकिलियो आहे, मां जनाज़ो पढ़ाईंदोसांसि। हज़रत उमर फरमायो ठीकु आहे साईं, मां साईं मशवरो ॾिनो, हुकुम ऐं आर्डर त तव्हांजो हलंदो। सभु चओ सुभान अल्लाह। नबी साईं जो जनाज़े ते हलिया। हज़रत उमर भी नबी साईं जे पोयां अंदाज़ो लगायो ताबेदारी केॾी। दिल न पई चवे हज़रत उमर जी, पर नबी साईं जो हलन पया। हज़रत उमर फरमाए साईं पैरवी तव्हांजी कबी। नबी साईं उन मुनाफ़िक जी जनाज़े जी नमाज़ ते आया, सिफ़ूं तैयार थी वयूं। हज़रत उमर फरमाए तो मां भी पोयां बीठो हुउसि, पर मूंखे दिल में दुख हुजे त साईं खे जॾहिं रब ॿुधायो बि आहे त इहो मुनाफ़िक आहे, पोइ बि उन जी जनाज़े जी नमाज़ था साईं जन पढ़ाइनि। अञा नबी साईं जनाज़े जे लाइ हथ ई मथे कोन खयां। अल्लाह साईं उते ई जिब्रील खे हुकुम
कयो जिब्रील जी रब्बे जलील वन मुझे सुने नबी के चोला तो सल्ले अला अहदिन मिनहुम मात अबदा वला तकुम अला कब्र इन्नहुम कफरू बिल्लाहि व रसूले व मातू वहुम फासिकून इस्तगफिर लहुम औ ला तस्तगफिर लहुम इन तस्तगफिर लहुम 70 मररा फलन यगफिर अल्लाहु लहुम। अल्लाह से फरमायो ला तुसल्ली अला अहदिन मिनहुम मात अबदा। ओ मुंहिंजा महबूब ने मुनाफिक जी जनाज़े जी नमाज़ न पढ़ायो जेको उमर जो फ़ैसिलो आहे, रब जो फ़ैसिलो बि इहो ई आहे। न पढ़ाई से जनाज़े जी नमाज़ पर वला तकुम अला कब्र। ओ मुंहिंजा महबूब इन जी कब्र ते बि नबी जा 70 दफ़ा जे कर तू इन जो जनाज़ो पढ़ाईंदे लन यगफिर अल्लाहु लहुम मां खुदा कोन बख्शींदो सांस। उमर जो फ़ैसिलो सही आहे, मां रब जो फ़ैसिलो बि इहो ई आहे। मामूली ॻाल्हि आहे उमर। नबी साईं जी घरवारी अम्मा आशा सिद्दीक़ा ते इल्ज़ाम लगो आ, मुनाफिकन इल्ज़ाम आयो। ऐं मुनाफिक ॾाढो बदतरीन इंसान आहे जेको नबी साईं मो बि न मुड़ियो। मां तव्हां खां पुछां तो जा नबी साईं जे पाक बीबिन ते इल्ज़ाम आयो इन जहिड़ो बदतरीन इंसान को दुनिया में आहे? ऐं उन्हनि मुनाफिकन जो नस्ल हले पियो, कंजरनि सां मोहब्बत आ, दुश्मनी आ त नबी साईं जे घरवारनि सां। अदाकारनि ऐं फनकारनि सां मोहब्बत आ, दुश्मनी आ त नबी जे यारनि सां। नबी साईं 40 ॾींहं 40 रातियूं रोल था पिया। ऐं यादि रखो सचल ॻोठ जा मुसलमानो, जंहिं मुंहिंजी अम्मा आशा सिद्दीक़ा खे गारियूं ॾेई करे नबी साईं खे रोआयो, इहे क़यामत ताईं रोंदा वतंदा। इहा नबी साईं जी इन्हनि खे पिट ऐं पारा तो आहे, इहे क़यामत ताईं रोंदा वतंदा। इन्हनि खे रोणी नसीब आहे, इन्हनि खे मातम ऐं पिटको ई नसीब थींदो। नबी साईं रोई करे फरमायो मस्जिद नबी में त तव्हांजो आशा जे बारे में छा मशवरो आहे, त मां आशा के रखां या आशा के छॾे ॾियां? अल्लाहु अकबर। हज़रत उमर फारूक कंधु हेठि कयूं वेठो आहे, रोए थो पियो। नबी साईं फरमायो इब्नुल ख़त्ताब, ख़त्ताब जा पुट तुंहिंजो मशवरो छा आहे? हज़रत उमर फारूक कावड़ ऐं जलाल में उथी बीठो आहे, सॼो ॾके थो पियो। नबी साईं खे चई या रसूल अल्लाह, पर तव्हां असांखे इहो ॿुधायो त आशा सां निकाह तव्हां कंहिंजे मर्ज़ी सां कयो आहे? नबी साईं आंगुर जो इशारो मथे खणी करे फरमायो उमर आशा सां मुंहिंजो निकाह ख़ुदा जी मर्ज़ी सां थियो आहे। त हज़रत उमर फारूक फरमायो सुबहानक 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 हाज़ा बुहतानुन अज़ीम। ओ मुंहिंजा महबूब अल्लाह जी ज़ात पाक आहे, पर ज़मीन ते तव्हां जी ज़ात जहिड़ी पाक ज़ात काई कान्हे का। ओ मुंहिंजा सोना, जॾहिं तव्हांजे जिस्म मुबारक ते, तव्हांजी चादर मुबारक ते ख़ुदा मख बर्दाश्त नथो करे सघे। जेकर आशा जे पाक दामनी में शक हुजे हा, ख़ुदा तो मोहम्मद जे बिस्तरे ते आशा खे कीअं बर्दाश्त करे हा? सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम। ओ मुंहिंजा सोना, जीअं तूं पाक आ, ईअं तुंहिंजी घरवारी आशा भी पाक आ। ही अज़ीम बुहतान आ, ही वॾो बुहतान आ। हज़रत उमर तलवार म्यान मां कढी आ। नबी साईं खे चई साईं मूंखे इजाज़त ॾियो त मां उन्हनि मुनाफ़िकनि जो सिर कलम कयां जेके आशा जे पाक दामनी में शक था कनि। नबी साईं फरमाया जज़ाकल्लाहु या इब्नुल ख़त्ताब, ख़त्ताब जा पुट रब तोखे भलो बदिलो ॾींदो, तो मोहम्मद जे दिल जो बार हल्को करे छॾियो। हज़रत उमर जीअं जो वेठो आहे, अल्लाह साईं जिब्रील खे हुकुम कयो, जिब्रील जी रब्बे जलील वञ मुंहिंजे सोने नबी खे चओ वलौला इज़ समिअतुमूहु क़ुल्तुम मा यकूनु लना अन नतकल्लम बिहाज़ा सुबहानक सुबहानक हाज़ा बुहतानुन अज़ीम।
अजीम। अल्लाह से फरमाओ मुसलमानों तमा सभिनी के मोहम्मद जी घरवारी पैगंबर जी रानी आशा जे बारे में ये चवणो हो जियां उमर पियो चवे सुबहानक हाजा बोतान अजीम। जे मोहम्मद पाक का तो मोहम्मद जूं घरवारियूं भी पाक हन। सचल गोठ जा मुसलमानों कुरान मजीद में जेके ये लफ्ज जिक्र थियल हन ये पढ़ई हजरत उमर जे जुबान में लफ्ज निकता सुबहानक हाजा बोतान अजीम। अल्लाह साईं को ये लफ्ज एडा पसंद अचिया जो रब उन लफ्जन के कुरान में जिक्र करे फरमायो मुसलमानों तहां भी मोहम्मद जी रानी आशा के बारे में ये चो जी मोहम्मद पाक तो आशा भी पाक। मामूली गाल हजरत उमर खुदा जी जात जो कसम जेका हुकूमत अल्लाह हजरत सुलेमान नबी के दिनी उहा सागी हुकूमत अल्लाह हजरत उमर के। हजरत सुलेमान नबी जी हुकूमत इंसानन ते हजरत उमर जी हुकूमत इंसानन ते। हजरत सुलेमान नबी जी हुकूमत जिन्नन ते हजरत उमर जी हुकूमत जिन्नन ते। हजरत सुलेमान नबी जी हुकूमत हवा ते हजरत उमर जी हुकूमत हवा ते। हजरत सुलेमान नबी जी हुकूमत जमीन ते हजरत उमर जी हुकूमत जमीन ते। हजरत सुलेमान नबी जी हुकूमत पानी ते हजरत उमर जी हुकूमत पानी ते। दलीला जुम्मे जो ॾींहुं मस्जिद नबी में बीठो आ खुतबो थोजे पियो ओचितो ज़मीन में ज़िलज़िलो आयो। हज़रत उमर इएं कोन चयो त ॿाहिरि निकिरो मतां मस्जिद न किरी पवे न उहा साॻी खुतबे वारी लठ ज़मीन ते हणी करे चए थो उसकुत चुप रह ज़मीन हल अनसुफ अलैक। हजरत उमर जमीन सां थो ॻाल्हाए छा मां तो ते नाइंसाफ़ी कई आहे छा। हजरत उमर फरमाओ ज़मीन जेकॾहिं मुंहिंजे दौरे हुकूमत में इराक जे फुरात नदी ते को कुतो बुख ई उन ते मरी वियो उमर उन जो भी हिसाब ॾींदो पर जॾहिं मां तुंहिंजे मथां अदल ऐं इंसाफ़ खे क़ाइमु कयो आहे तोखे लुॾण जो कोई हक़ न आहे। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उमर जी लठ ज़मीन के लगी ज़िलज़िलो बंद थी वियो अॼु ताईं मदीने में ज़िलज़िलो न आयो आहे। जमीन पई ऑर्डर मञे दरियाए नील दे खत थो लिखे अॼु त दरियाए सिंधु जो ॾींहुं पिया मल्हाइनि भलायूं यार 1.5 लख माण्हू दादू पुल ते गॾु थिया 2 लख माण्हू जामशोरो पुल ते गॾु थिया लखे माण्हू ते सखर पुल ते गॾु थिया सुबुह खां वठी शाम ताईं मौसीक़ी राग औरतूं बेपर्दा सुबह को वठी नाच गाना पे हलिया। मां तव्हां खां पुछां तो इन नमूने सां दरिया सिंधु वहंदो इहो जेको पाणी आहे इहो बि बंदि कंदव ई ज़ालिम सॼे गटरनि जो पाणी दरिया सिंधु में पोइ इन नमूने सां दरिया हलंदो। इहो हज़रत उमर हुयो जेको दरिया नील दे ख़त पियो लिखे सब चो सुभान अल्लाह। 1.5 सुट जो खत तो लिखे मिन अब्दुल्लाह उमर इला बहर नील इन कुंत तजरी बे अमरिल्लाह फजरी व इल्ला फला हाजत लक। हजरत उमर फरमातो असा काफरन जो रस्म अदा न कदासी ये मेणबत्तियों दरिया में बारियों ये मेणबत्तियों बारियों गुल छटन मायूं ऐं मर्द वठी अचे दरिया में नाच कनि ये त मिस्र जे ईसाइन जूं रस्मूं हुयूं। मिस्र जा ईसाई भी दरिया नील में मेणबत्तियों बारींदा हा गुल छटींदा हा नाच गाना चवंदा हा अचे दरिया नील के बाहूं बधंदा बादशाह मेहरबानी करे हल पछाड़ी में नौजवान
न औरत के कोई करे उते दफन कंदा हा, अहिड़ियूं रस्मूं बि उहे अदा कंदा हा। हज़रत उमर फरमायो इहे काफ़रनि जूं रस्मूं असां अदा न कंदासीं, ही मुंहिंजो ख़त खणी वञोसि। ऐं हज़रत उमर खे यकीन हुयो त मुंहिंजो ख़त पहुचंदो त दरियाए नील वहंदो, छो त मन कान लिल्लाहि कान अल्लाहु लहू। हज़रत उमर फरमायो जेको ख़ुदा जो थींदो आहे ख़ुदा उन जो थींदो आहे। खत तो लिखी दराए नील दे, ओ दराए नील मां अल्लाह जो बानो मुस्तफ़ा जो गुलाम मोहम्मद जो नौकर ई तोड़े खत तो लिखा। जेकर तू अल्लाह जे मर्ज़ी सां हली तो त हल, तुझे पानी जी असांखे ज़रूरत आहे, पर जेकर तू पंहिंजे मर्ज़ी सां हली तो तुझे पानी जी असांखे काई ज़रूरत कान्हे का। असांजो रब खे अर्ज़ आहे पाण ई असांखे रब पानी पियारींदो। ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे उमर जो ख़त दरियाए नील जे तरे में फिटो कयो हुयो, उन ई वक़्त में 14 फुट पानी बुलंद थी वियो ऐं अॼु ताईं दरियाए नील जो हिकिड़ो इंच बि पाणीअ जो खुटो न आहे। दरियाहनि ते हुकूमत। रात जो वक़्तु आहे, हथ में लठास पहरो थो ॾिए पियो। सभु चयो सुभान अल्लाह। 22.5 लख मुरब मेल जो हुक्मरान आहे, 10 पाकिस्तान मिलायो, एतिरी हज़रत उमर जी हुकूमत आहे। पर रात जो हथ में लठ खणी करे पहरो पियो ॾे। अॼु सूबेदार निंड में सुतो पियो आहे, वीचारनि सिपाहियुनि जी निंड फिटी पई आहे। जनरल सुतो पियो आहे, 1000 फौजी वीचारा जॻ वेठा आहिनि। पर मुसलमानों इहे बि वक़्त जा हाकिम हुया। हज़रत उमर 22.5 लख मुरब मेल जो हुक्मरान आहे, पर रात जो हथ में लठ खणी करे पहरो थो ॾे। पहरो ॾींदे ॾींदे ॾिसे त हिकिड़े घर मां नंढड़नि ॿारनि जे रोअण जो आवाज़ पियो अचे। हज़रत उमर फरमायो अम्मा बचड़नि खे माठ करायो, पाड़े वारनि जो आराम न फिटायो। अंदाज़ो लॻायो आराम जो कहिड़ो ख़्यालु पियो कयो। इहे लफ़्ज़ चई करे हलियो वियो हज़रत उमर। वरी मोटी आयो, ॿार रोन पिया। हज़रत उमर दरवाज़ो खड़कायो, अम्मा ॿारनि खे माठ करायो, पाड़े वारनि जो आराम न फिटायो। तो उन माई रोई करे चयो केरा दरवाज़ो खड़काइण वारो जेको असांजे ज़ख़्मनि जे मथां निमक पोशी करे रहियो आहे। अल्लाहु अकबर। माई चयो ही ॿार माठ कीअं कंदा, हिननि जे पेट में का शइ कान्हे, का बुख ते हिननि खे निंड ईंदी कीअं। हज़रत उमर फरमाए इन देगड़ी में छा आहे। माईअ रोई करे चयो इन देगड़ी में पत्थर ऐं पाणी आहे, हेठों मां बाहि ॾिनी आहे। बचड़नि खे तसली थी ॾियां त तव्हांजे लाइ खाधो तयारु पियो थिए। रोई रोई सुम्ही पवंदा। उन माई चयो क़यामत जो ॾींहुं थींदो, मुंहिंजा हथ हूंदा, उमर जी गिरबान हूंदी, मां ख़ुदा जी कोर्ट में दाह ॾींदसि। या अल्लाह उमर जे हुकूमत में मुंहिंजा बचड़ा बुख ते सुम्ही पिया। हज़रत उमर रोई करे चयो अम्मा उमर खे कहिड़ी ख़बर त तुंहिंजा बचड़ा बुख ते हल। उमर खे ग़ैब जो इल्म त कोन्हे को। तो बैतुल माल में दरख़्वास्त ॾिनी आहे, वज़ीफ़े जी अपील कई आहे। तो उन माई जेके लफ़्ज़ चया उहे बि सोन जी पाणी जी लिखण जे क़ाबिल आहिनि। माई चयो उन धनार खे बकरियुनि चारण जो कहिड़ो हक़ आहे, जंहिंखे बकरियुनि जे बुख ई उन जी ख़बर कान्हे का। उन हुक्मरान खे हुकूमत करण जो कहिड़ो हक़ आहे, जंहिंखे मुल्क जे रैयत जे ॾुख ऐं सुख जो पतो कोन्हे को। ॿुधो सचल ॻोठ जा मुसलमानों, कराची जा मुसलमानों, इहो 22.5 लख मुरब मेल जो हुक्मरान रात जे वक़्त में बैतुल माल में आयो आहे। बोरी में अटो विधई, सतू विधई, मिठो विधई, गिहु विधई, चांवर विधई। ग़ुलाम सालम खे चई वारो कर ये बोरी खणा। ग़ुलाम चयोसि मां खणा थो। हज़रत उमर फरमायो जॾहिं आख़िरत जो ॿार हर कंहिंखे पाण खे खणणो आहे त दुनिया जो ॿार बि मां पाण खणंदुसि। कुल्हे ते बोरी खणी करे रात जे वक़्त में उन ग़रीब मिसकीन बेवा औरत जे घर में पहुतो आहे। बार बार करे उन वक़्त जो हलवो तयारु कयईं। हलवो तयारु करे प्लेटुनि में विझी करे ठारे करे उन नंढड़नि बचड़नि खे पियो खाराए। जंहिं महिल बचड़ा खाई करे ड्रौ करे विया,
खुशी में खिलन लगा, एक बे के भाकुर पान लगा। तो हजरत उमर पंहिंजी चादर पंहिंजे गिची में विझी करे उन्हें माई के रोई करे चयो, अम्मा वो उमर माया जेका सजा ॾियणी अथई अॼु मूंखे सजा दे, आख़िरत जे ॾींहुं मूंखे पंहिंजे महबूब मुस्तफ़ा जी आॾो ख्वार न कजा। माई रोई करे चयो, अंत उमर, साईं तू उमर आ, अंत अमीरुल मोमिनीन, तू अमीरुल मोमिनीन आ। हज़रत उमर फरमा, हाओ अम्मा उमर माया, अम्मा मूंखे ख़बर कान हुई, मूंखे जेकी सज़ा ॾियणी अथई सज़ा ॾे, भली मदीने जे घिटिन में गेले उमर इन ई सज़ा जे लाइ बि हाज़िर आ, पर आख़िरत जे ॾींहुं मूंखे साईं जे आॾो ख्वार न कजा। त उहा माई रोई करे हथड़ा मथे खणी करे चवे थी, ओ मुंहिंजा अल्लाह, हिन उमर जा ॿई जहान आबाद करे, जा आधी रात जो मुंहिंजी कखाई झूपड़ी खे आबाद करे। वो उमर जेको मदीने जे नंढड़नि बच्चनि जो रोण बर्दाश्त नथो करे, उहो नबी साईं जे बच्चनि खे ईज़ाईंदो ज़ालिम। वो आले रसूल के ईज़ाईंदो। कहिड़ो बंगलो हुयो हज़रत उमर जो मदीने में, जो तव्हां चओ था त बागे फदक ते कब्ज़ो करे, ज़ोरी हुकूमत ते कब्ज़ो करे बंगला पिया ठाहिनि। कहिड़ो ताजमहल हुयो हज़रत उमर जो मक्के में, जो अञा ताईं ही चवंदा था जन साईं ज़ोरी हुकूमत करे विया, हज़रत अली साईं को नंबर खसे विया, उन्हनि खे हुकूमत जी बुख हुई। उहे हितों जे एमक्यूएम जहिड़ा हुया, सरदारनि ऐं खाननि जहिड़ा हुया, जेके पोलिंगनि ते पंहिंजा ठप्पा हणाए करे नाज़िम ऐं वज़ीर थींदा आहिनि। उन्हनि खे हुकूमत जी बुख ई लानत कंदा हुकूमत जे पैसे। तव्हां तारीख़ खे पढ़ी ॾिसो, ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे, हज़रत उमर फारूक पंहिंजे पुट खे वज़ीफ़ो महीने में 50,000 ॾींदो हो त सोने हसन ऐं हुसैन खे 10,000 वज़ीफ़ो मिलंदो। जहिड़ी ख़िदमत हज़रत उमर आले रसूल जी कई आहे, कंहिं बि न कई आहे। मां तव्हां खां पुछां थो, जंहिंजे बदन ते पहिरां पातल आहे, जंहिंखे 17 चटियूं लॻल आहिनि, इन्हनि खे हुकूमत जी बुख हुई। ये हज़रत अली साईं को ज़ोरिया वोटिंगू कराए हुकूमत ते खसन। जॾहिं हज़रत उमर बैतुल मुक़द्दस अचे थो, बदन ते जेको पहिरियां पातल अथसि उनखे 17 चटियूं लॻल आहिनि। ग़ुलाम सालिम ॾाचीअ ते सुवार हुयो, हज़रत उमर जे कुल्हे ते ॾाचीअ जी महार हुई। हज़रत अबू बेद नो वॻो अची पेश कयो, साईं महिरबानी फरमायो, ही वॻो पायो। हिन घोड़े ते सवार थियो, वॾा वॾा सरदार, पादरी, पोप, वज़ीर, अमीर तव्हांजे इस्तक़बाल में बीठा आहिनि। हज़रत उमर फारूक वॻो वठी करे हज़रत अबू बेद जे मुंहं ते हणी करे चयो, नहनु क़ौमुन अअज़्ज़नल्लाहु बिल इस्लाम ला बिसियाब। हज़रत उमर फरमा, ओ अबू बेद, मां त धनार हुयुसि, धनार जो पुटु हुयुसि, मां त उठ चारींदो हुयुसि, मुंहिंजी हैसियत कड़ी आहे। अॼु जेका रब असांखे इज़त ॾिनी आहे, उहा मुहम्मद जे इस्लाम जे करे इज़त मिली आहे, नबी जी ग़ुलामीअ जे करे असांखे इज़त मिली आहे। ला बिसियाब, कपिड़नि में असांजी इज़त कान्हे का। उहो बदन ते 17 चटियूं लॻल पहिरां पातल अथसि। ॾाची जी महार हज़रत उमर जे कुल्हे ते हुई। जंहिं महिल बैतुल मुक़द्दस जो पहुतो आहे, यहूदियुनि जे पादरनि, ईसाइनि जे पोपनि जी नज़र हज़रत उमर ते जो पई, मथे खां वठी पेरनि ताईं जो जाचे ॾिठऊं, उन्हनि जे ज़ुबान मूं बेसाख्त लफ़्ज़ निकिरिया, मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील कज़रइन अख़रज शतअहू फ़आज़रहू फ़स्तग़लज़ फ़स्तवा अला सूक़िही युजिबु ज़ुर्रा लियग़ीज़ बिहिमुल कुफ़्फ़ार। उन्हनि पादरनि हज़रत उमर जे हथनि खे चुमी ॾेई करे चयो, वाक़ई मुहम्मद जो ॿियो ख़लीफ़ो, मुस्लमाननि जो अमीरुल मोमिनीन उमर इहो जहाना जंहिंजूं वसफ़ूं तौरेत में बि मौजूद, त इंजील में बि मौजूद। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, मां तव्हां खां पुछां थो, उन्हनि खे बाग़े फदक जी ज़रूरत हुई?
इन जे करे नेहरू भी पंहिंजे तकरीर में चयो, नेहरू गांधी ॿुधो था, नेहरू गांधी, उन नेहरू गांधी भी पंहिंजे तकरीर में चयो त मां हिन मुल्क में अबू बकर ऐं उमर वारो निज़ाम नाफ़िज़ कंदुसि। इंडिया जा सब सिख सब वांगिया, गैर मुस्लिम ठकुर कादियानी यहूदी ईसाई कावड़जी पिया त अबू बकर ऐं उमर त मुसलमाननि जा रहबर आहिनि, अबू बकर ऐं उमर त मुसलमाननि जा अॻवान हुया, तूं वरी उन्हनि जो निज़ाम कीअं नाफ़िज़ कंदे? त उन नेहरू सिखनि ऐं वांगियनि खे गैर मुस्लिमनि खे लफ़्ज़ चया त भला अहिड़ो को वांगियो, अहिड़ो को गैर मुस्लिम, अहिड़ो को यहूदी ईसाई हुक्मरान ॾेखारियो जो 22.5 लख मुरबा मील जो हुक्मरान हुजे पर बदन ते पहिरियां पातल हुजे, जंहिंखे 17 चटियूं लॻल हुजनि। उन नेहरू चयो भला अहिड़ो को वांगियो, को गैर मुस्लिम, को ईसाई, को यहूदी हाकिम ॾेखारियो जो वक़्त जो हाकिम हुजे पर रात जो हथ में लठ खणी करे पहरो हुजे, कब्र में वञे त पुराणी चादर कफन जे तौर ते पायूं वञे। इहे अबू बकर ऐं उमर त हुया जेके वक़्त जा हाकिम हुया पर रात जो हथ में लठ खणी करे पहरो ॾींदा हुआ। इहे अबू बकर ऐं उमर त हुया जंहिंजे बदन ते पहिरियां पातल हो, जंहिंखे 17 चटियूं लॻल हुयूं। इहो अबू बकर त हाकिम हुयो 11.5 लख मुरबा मील जो आख़िरी वक़्त में पंहिंजी घरवारी खे चई मां मरी वञा त मुंहिंजे मरण खां बाद हीअ जेका मुंहिंजे बदन ते पुराणी चादर पाती पई आहे इहा धोई करे मूंखे कफन ॾिजो, नए कपिड़े जी मूंखां वधीक ज़िंदहनि खे ज़रूरत आहे। दुआ कयो अल्लाह असांखे हिननि सां प्यार नसीब फरमाए। हज़रत हसन साईं जो निकाह पढ़ाइण वारो हज़रत उमर आहे। सचो सुभान अल्लाह। ही तव्हां सुन्नी जेके आहियो, सुन न थियो इहो ॻाल्हियूं नोट कयो, ज़हन में विहारियो। मता को सहाबा जो दुश्मन तव्हांखे बरगिलाए त सहाबी अहल बैत जे ख़िलाफ़ आहे। हज़रत हसन साईं जो निकाह पढ़ाइण वारो हज़रत उमर आहे ऐं हज़रत हसन साईं खे 8 पुट ॼावा, उन्हनि मां वॾे पुट जो नालो हज़रत हसन साईं उमर थो रहे। हज़रत अली साईं जे निकाह जा गवाह हज़रत अबू बकर ऐं हज़रत उमर। सचो सुभान। मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजे ॻोठ में, सचल ॻोठ में केरु निकाह करे पोइ वाङनि खे वठी ईंदो छा गवाह जो? गैर मुस्लिमनि खे केरु गवाह बनाईंदो निकाह जो? जी कॾहिं अबू बकर ऐं उमर जो ईमान सही न आहे त पोइ हज़रत अली साईं जो निकाह कीअं सही थियो? ज़ालिम, सम्झो था ॻाल्हाए न? गवाह सही न आहिनि त निकाह सही कीअं थींदो? पोइ त सॼो नबी साईं जो ख़ानदान मशकूक थी वियो। खुदा जी ज़ात जो कसम आहे, अहल बैत जो नारो हणी करे जेका हिननि अहल बैत सां दुश्मनी कई आहे अहिड़ी कंहिं बि न कई आहे। ऐं हज़रत अली साईं खे मशवरो ॾियण वारो त सोना अली, मुंहिंजी दिलि चवे थी त घोट अली हुजे, कुंवार फातिमा हुजे। अली नबी साईं खे तूं चओ मां अबू बकर तुंहिंजी सिफारिश कंदुसि। हज़रत अली साईं खे मशवरो ॾियण वारो इहो बि अबू बकर सिद्दीक़ आहे। ऐं जॾहिं हज़रत अली साईं जी घरवारी सोने हसन ऐं हुसैन जी अम्मा फातिमा बीमार थी आहे त उन जी तैमारदारी करण वारी, उन जी ख़िदमत करण वारी बि हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी अस्मा बिन्त उमैस ऐं अम्मा फातिमा खे आख़िरी वक़्त में सिंगारण वारी उहा बि अस्मा बिन्त उमैस अबू बकर सिद्दीक़ जी घरवारी। ऐं जॾहिं अम्मा फातिमा जो जनाज़ो आयो आहे त हज़रत अली साईं फरमाए थो तक़द्दम या ख़लीफ़त रसूलिल्लाह, तक़द्दम या ख़लीफ़त रसूलिल्लाह। ओ अल्लाह जे रसूल जा ख़लीफ़ा अबू बकर, जॾहिं तुंहिंजे हूंदे नबी साईं जे मुसल्ले ते ॿियो इमाम नथो थी सघे त तुंहिंजे हूंदे मुंहिंजी घरवारी हसन ऐं हुसैन जी अम्मा फातिमा जी जनाज़े जी नमाज़ ॿियो कोई न पढ़ाए सघंदो। अबू बकर फातिमा जी जनाज़े जी नमाज़ बि तूं पढ़ा। ज़हरा दा ख़ुद जनाज़ा पढ़ाया सिद्दीक़ ने।
हज़रत उमर जो जॾहिं जनाज़ो, तवज्जो करियो आख़िरी ॻाल्हि, हज़रत उमर जो जॾहिं जनाज़ो नबी साईं जे रोज़े जे साम्हूं रखियो आहे, हिकिड़ो शख़्स आहे सिफ़ुनि खे चीरींदो हज़रत उमर जे जनाज़े जे मथां आयो आहे। जनाज़े जे मथां कफ़न जी चादर खे हटाए पेशानी खे बोसो ॾेई करे चए थो अल्लाहुम्मा नव्विर क़ब्र उमर कमा नव्वर मसाजिद अल्लाह। ओ मुंहिंजा अल्लाह उमर जी क़ब्र खे रोशन कजां, छो त हिन तुंहिंजे घरनि मस्जिदनि खे रोशन कयो आहे। अल्लाह उमर जी क़ब्र खे आबाद कजां, छो त हिन तुंहिंजे घरनि मस्जिदनि खे आबाद कयो आहे। हज़रत उमर जी दौरे हुकूमत में 900 जामे मस्जिदूं तैयार थियूं, 4000 नंढियूं मस्जिदूं तैयार थियूं। हर मस्जिद में पानी जो बंदोबस्त कयो वियो, हर मस्जिद में रोशनी जो बंदोबस्त कयो वियो। इहो हज़रत उमर हुयो जो हर मस्जिद में पेशमान खे मुक़रर कयो वियो, दर्स ॾियण वारे आलिम खे मुक़रर कयो वियो। उहो दुआ थो घुरे अल्लाहुम्मा नव्विर क़ब्र उमर कमा नव्वर मसाजिद अल्लाह। अल्लाह उमर जी क़ब्र खे रोशन कजां, छो त हिन तुंहिंजे घरनि मस्जिदनि खे रोशन कयो आहे। अल्लाह उमर जी क़ब्र खे आबाद कर, छो त हिन तुंहिंजे घरनि मस्जिदनि खे आबाद कयो आहे। सचल ॻोठ जा मुस्लमानो, इहो आख़िरी वक़्त में हज़रत उमर जे पेशानी तां चादर खे परे करे पेशानीअ खे बोसो ॾेई करे इहा दुआ घुरण वारो हज़रत उस्मान कोन हुयो, हज़रत तलहा ऐं ज़ुबैर कोन हुयो, हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ कोन हुयो। आख़िरी वक़्त में हज़रत उमर जे पेशानीअ खे चुमियूं ॾेई करे इहा दुआ घुरण वारो मुंहिंजे सोणे हसन ऐं हुसैन जो अबो अली अल मुर्तज़ा हो। हज़रत अली साईं हज़रत उमर जे पेशानीअ खे चुमियूं ॾेई करे पियो थो दुआ घुरे, अल्लाह उमर जी पारत थई, उमर जे क़ब्र खे आबाद कर। ऐं ही हज़रत उमर जो नालो तो ॿुधे त पेट में वलोटो थो पए, छो? मालूम थियो त हिन जो हज़रत अली साईं सां तालुक न आहे। हज़रत अली साईं हज़रत उमर जे पेशानीअ खे चुमी ॾेई करे नबी साईं जे रोज़े जे साम्हूं इहा दुआ घुरी करे उमर जे दुश्मननि ते क़यामत ताईं डांगी मले छॾी त तव्हांजो मां अली सां कोई तालुक कोन्हे। सो दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे साहबा अहल बैत सां सची मोहब्बत नसीब चवंदासीं। तारीख़ हीअं थी लिखे, तारीख़ हीअं थी लिखे, तारीख़ कूड़ी आहे। इन तारीख़ खे गंदगी जे ढेर ते रखी करे बाह जो नबी जे साहबा अहल बैत खे तव्हांखे ॾिसणो आहे त क़ुरान जी रोशनी में ॾिसो। कुरान तो चे उलाइका हुमुल मोमिनून हक्का, नबी जा सब सहाबी पक्का मोमिन होया। कुरान तो फरमा उलाइका हुमुस सादिकून, नबी जा सब सहाबी सच्चा। कुरान तो चे उलाइका हुमुल फाइजून, नबी जा सब सहाबी कामयाब थिया। कुरान तो चे वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। कुरान तो फरमा मां मोहम्मद जे साबिल खां राज़ी उहे मूंखां राज़ी। कुरान तो चे रुहमाउ बैनहुम, नबी जे साहबा अहल बैत जी पाण में ॾाढी मोहब्बत हुई। कुरान तो चे त हुननि जी मोहब्बत हुई, था चवनि विड़ियल हुया। तारीख़ थी लिखे, मां तव्हां खां पुछां थो तारीख़ खे मंझे या क़ुरान खे? सचो कुरान सचो आहे। नबी जा सब सहाबी बरहक, अहल बैत बरहक। सहाबा असांजी हिकिड़ी अख, अहल बैत असांजी ॿी अख। जेको सहाबा सां दुश्मनी कंदो असां हुन ते लख दफ़ा लानत कंदासीं, पर जेको अहल बैत सां दुश्मनी कंदो असां हुन ते 5 लख दफ़ा लानत कंदासीं। असां सहाबा जा भी गुलाम त अहल बैत जा भी नौकर।